हिकिड़े ॻोठ में ज़ाल मुड़ुसु रहंदा हुआ ऐं उन हमरा जी उहा ज़ाल हिमत भरी ऐं तमामु ख़ूबसूरत ऐं हसीन हुई ऐं हू उन ॻोठ में पंहिंजी ज़िंदगी गुज़ारींदा हुआ ऐं हुननि जी कुझु 2-3 एकड़ ॿनी बि हुई। त हिकु ॾींहुं उन्हनि खे हिकिड़ो पुटु बि ॼाओ ऐं पंहिंजी ॿनी पोखींदा हुआ, उन मां पंहिंजो पेट गुज़र कंदा हुआ ऐं उन हमरा जी माई तमामु ख़ूबसूरत ऐं हसीन बि हुई। अहिड़ी औरत का उन ॻोठ में बि न हुई। त उन ज़ाल मुड़ुसनि जो छोकिरो अची उहो 5-6 साल जो थियो त हिते उन ज़ाल जे मुड़ुस खे अचानक का बीमारी थी वई ऐं काफ़ी टाइम वीचारो उन बीमारी में मुब्तला हो। त हिकु ॾींहुं अची उन खे साह जी तकलीफ़ थी ऐं मरण वारे वक़्त ते अची पुॻो ऐं अची माई खे सॾु करे चवणु लॻो त मुंहिंजो हाणे वक़्तु थी वियो आहे हिन दुनिया मां वञण जो। त हिते माई चवणु लॻी त अहिड़ियूं ॻाल्हियूं न कर, तोखे मुंहिंजी ॼमार बि लॻे ऐं आउं तोखे हिकिड़ी नसीहत करियां थो ऐं उहो तूं मुंहिंजो वचन ऐं वाइदो पारजांइ। त हिते माई चवणु लॻी त तूं मुंहिंजो मुड़ुसु आहीं, जेको कुझु चवंदे उहो आउं करण जे लाइ तयारु आहियां। त मुड़ुसु चवणु लॻो त तूं हिकु बहादुर आहीं ऐं मुंहिंजी बहादुर ज़ाल आहीं। मुंहिंजे वये खां पोइ मुंहिंजे पुट खे तूं सुठे नमूने सां पालजांइ ऐं पंहिंजी ॿनी आहे उन खे पोखजांइ ऐं उन मज़ा पंहिंजो पेट गुज़र कजांइ। कंहिंजे अॻियां हथ न टंगजांइ ऐं बहादुर थीजांइ ऐं मुंहिंजी इज़त खे कॾहिं बि टिको हणणु न ॾिजांइ। तुंहिंजी इज़त ई मुंहिंजे लाइ सभु कुझु आहे। मुंहिंजे वये खां पोइ ईअं न त मतां माण्हू खिलनि। त हिते माई चवणु लॻी त तुंहिंजा इहे वचन ऐं वाइदा आउं पारींदसि। त एतिरियूं नसीहतूं ऐं एतिरो कुझु चई ऐं उन माई जो मुड़ुसु हू मरी वियो हलियो। त हिते कुझु टाइम अञा गुज़रियो मस्तु त उहा माई पाण ख़ुदि ई पंहिंजी ॿनी पोखींदी हुई ऐं उन मज़ा ई पंहिंजो पेट गुज़र कंदी हुई ऐं पंहिंजे पुट खे पालींदी हुई। त उहा माई हिकु ॾींहुं वई फुटियूं चूंडणु, मथां बरसाति जो टाइम हुजे। माई फुटियूं चूंडियूं, माई खे इलाही टाइम लॻी वियो त माई खे अची राति पवण वारी हुजे ऐं मथां वरी बरसाति जो टाइम बि हुजे ऐं इन जी ॿनी जो ऐं घर जो पंधु थोरो परे बि हुजे। माई उतां फुटियूं चूंडे ऐं फुटियुनि जी भरी मथे ते खणी ऐं अचे पई, तमामु जाम राति बि थी वई हुजे। त माई भरी खणियो बि आई फुटियुनि जी त माई थकिजी पई। माई छा कयो जो अॻियां हिकिड़ो पोठे में कंढी जो वणु बीठो हो, उन कंढी जे वण जे हेठि फुटी जी भरी रखी ऐं पाण मथां फुटी जी भरी ते चढ़ी वेही रही। चवणु लॻी त कुझु टाइम हिते आउं साई खणां, उन खां पोइ आउं वञां थी पंहिंजे घर, टाइम बि जाम थी वियो हुजे। त पुराणो ज़मानो हो, तॾहिं गोरपटूं जाम हूंदियूं हुयूं, गोरपटनि जो तमामु डपु हूंदो हो। हाणे माई उन कंढी जे हेठि उन फुटी जे भरी ते वेठी हुजे त हिते मथां हिकिड़ी तमामु वॾी ख़तरनाक गोरपट पुॼी वई ऐं उन माई खे ॾिसे पई ऐं माई बि ॾिठो त ही कारी कारी शइ आहे त सही, पर हाणे ख़बर न आहे अलाए छा आहे। ऐं उहा गोरपट उन माई खे घूरे ॾिसे पई त मथां बरसाति जो टाइम हो, खेवण बि जाम पई थी। त जीअं खेवण थी, उन खेवण जे तजिले ते, उन खेवण जी रोशनी ते माई ॾिठो त ही त गोरपट आहे। त माई छा कयो जो हिकिड़ी लठ खईं ऐं उहा लठ खणी ऐं आहिस्ते आहिस्ते आई ऐं अची उन गोरपट जे नक में हयईं। त जॾहिं उहा काठी गोरपट जी नक में लॻी त गोरपट उते ई मरी वई ऐं उते ई किरी पई। माई हिमत भरी हुई। माई छा कयो, फुटियुनि जी भरी खणी मथे ते रखी ऐं झली गोरपट जी टंग में ऐं उनखे गेलींदे गेलींदे खणी आई हिकिड़ो रस्तो हो, उते उनखे उछलाईं ऐं माई फुटियुनि जी भरी लाहे छा कयो जो डांटो हुन वटि मौजूदु हो, उहो डांटो खणी ऐं उन गोरपट जो कन वढी ऐं कन वढे ऐं पंहिंजी पोती जे पलांद में ॿधी ऐं फुटी जी भरी खणंदे ऐं सिधो आई पंहिंजे घर ऐं पंहिंजे घर पुॻी ऐं उते त कंहिंसां ॻाल्हि इहा कई बि कोन त आउं गोरपट मारे आई आहियां। त हिते जॾहिं सुबुह थियो, उन रस्ते तां माण्हुनि जी अच वञ हुई ऐं माण्हू जॾहिं उन रस्ते सां मटिया ऐं गुज़रिया त ॾिसनि त गोरपट मुई पई हुजे। अची ॻाल्हि हुन ॿुधी त गोरपट मुई पई आहे, गोरपट मुई पई ऐं चवणु लॻा त गोरपट मुई पई आहे, पर हिन गोरपट खे मारियो कंहिं। इहा ॻाल्हि वञी बादशाह ताईं पुॻी त बादशाह ऐं वज़ीर बि आया ऐं ॾिसनि त गोरपट मुई पई हुजे। उन टाइम ते गोरपटनि जो तमामु आज़ार जाम हूंदो हो। गोरपट हिकिड़ी न पर गोरपटूं कई हुयूं। त बादशाह पहिरीं खे घुरायो ऐं चवणु लॻो त ही पेर खण, ही ॾिसूं त ही गोरपट कंहिं मारी आहे। त पेर ॾिसंदे ई चयो त बादशाह सलामत, ही पेर त औरत जो आहे, हिन खे औरत मारियो आहे।
त बादशाह चवणु लॻो त अहिड़ी कंधार कहिड़ी औरत आहे जंहिं हिन घोरपट खे मारियो। त पेरनि खे चवणु लॻो बादशाह त पेर खणी हलो, मूंखे इहा औरत ॾिसणी आहे, इहा कहिड़ी बहादुर औरत आहे जंहिं घोरपट खे मारियो आहे। हाणे उहे माण्हू उहो बादशाह ऐं वज़ीर ऐं पेरी पेर खणंदा अचनि पिया। पेर खणी सिधो आया उन माई जे घर। त उहा माई उते वेठी हुजे। त हिते चवणु लॻा त घोरपट फलाणी जॻह ते तो मारी आहे। त माई चवणु लॻी त घोरपट मूं मारी आहे। त हिते वरी हिननि थोरी पकाई कई ऐं चवणु लॻा त को असांखे सबूत ॾे। त माई छा कयो जो उन पोती जे फलांद मां उन घोरपट जो कनु कढी ऐं ॾिनी उन्हनि खे। त हिते चवणु लॻा त बेशक घोरपट जो कनु बि हिकिड़ो कटियो पियो ऐं उहो कनु हिन माई वटि पियो आहे। त बादशाह चवणु लॻो त हीअ माई तमामु बहादुर आहे ऐं माई तमामु ख़ूबसूरत ऐं हसीन हुई ऐं नंढी नेटी हुई, बहादुर ऐं हिमत भरी हुई। त बादशाह जी उन माई ते दिलि अची वई ऐं बादशाह कुझु इनाम उन माई खे ॾिनो। पोइ त माण्हू सभु पंहिंजे रस्ते विया हलिया ऐं बादशाह ऐं वज़ीर पंहिंजे महल मोटी आया ऐं माई पंहिंजे घर रहणु लॻी। माई खे कुझु इनाम मिली वियो। त हिते बादशाह हिकिड़ी वज़ीर खे चवणु लॻो त मुंहिंजी इन माई ते दिलि अची वई आहे ऐं मूंखे इन सां शादी करणी आहे। तूं वञ इन जे घर ॾिसी आ त ही कंहिंजी ज़ाल आहे या कुंवारी आहे या कंहिंसां गॾु रहे थी। सॼे इन जे बारे में हक़ीक़त मूंखे अची ॿुधा। त वज़ीर वियो सॼी हक़ीक़त वठी ऐं बादशाह वटि आयो ऐं बादशाह खे चवणु लॻो त हुनजो हिकिड़ो 5-6 साल जो पुटु आहे ऐं हुनजो मुड़ुसु वफ़ात करे वियो आहे ऐं इहा माई अकेली आहे जेको बनी वग़ैरह कंदी आहे, उन मां पंहिंजो पेट गुज़र कंदी आहे। त हिते बादशाह वज़ीर खे चवणु लॻो त तूं वञ इन माई वटि मुंहिंजो पैगाम खणी वञ ऐं हिन खे चओ त बादशाह सलामत तोसां शादी करणु चाहे थो। जे अगरि शादी मूंसां करे त वज़ीर वियो उन माई खे चयईं त बादशाह सलामत तव्हां सां शादी करणु चाहे थो। त माई हिते इनकार कयो। त वज़ीर आयो बादशाह वटि ऐं बादशाह खे चवणु लॻो त माई इनकार बि करे पर बादशाह हुजे मजबूर। माई तमामु हुजे ख़ूबसूरत ऐं हसीन। बादशाह चवे त मूंखे शादी हिन सां करणी आहे। त बादशाह वरी बि वज़ीर खे चयो। त वज़ीर वरी वियो उन माई वटि ऐं माई खे चवणु लॻो। त हिते माई चवणु लॻी त शादी आउं कंदसि पर मुंहिंजा कुझु शर्त आहिनि। वज़ीर चवणु लॻो तुंहिंजा शर्त ॿुधा। त हिते माई चवणु लॻी त तुंहिंजे बादशाह खे वञी नियापो ॾे त बादशाह तुंहिंजो मूं वटि अचे, शर्त आउं बादशाह खे ॿुधाईंदसि। त वज़ीर आयो बादशाह खे सॼी हक़ीक़त करे ॿुधाई। बादशाह चवणु लॻो त सुभाणे आउं इन माई वटि वेंदसि। त ॿियो ॾींहुं थियो, बादशाह वियो उन माई वटि ऐं माई खे चवणु लॻो त तुंहिंजा शर्त ॿुधा। त हिते माई चवणु लॻी त तोसां शादी त आउं बिल्कुलु करियां पर मुंहिंजा शर्त इहे आहिनि जो तुंहिंजी धीउ शहज़ादी मुंहिंजे पुट सां परणाणी आहे ऐं ॿी ॻाल्हि त जे अगरि तुंहिंजी मूंसां शादी थी त तोखे मुंहिंजे हिन ग़रीबाणे घर में रहणो पवंदो। त हिते बादशाह चवणु लॻो उन माई खे त तुंहिंजो पुटु त अञा नंढो आहे, ऐं मुंहिंजी धीउ शहज़ादी जी शादी हिन सां कीअं थो कराए सघां ऐं बाक़ी रहण जी ॻाल्हि रही त तुंहिंजे घर में बि आउं रही पवंदसि। त हिते माई चवणु लॻी त तुंहिंजी धीउ जी शहज़ादी जी शादी मुंहिंजे पुट सां हींअर ई कराए छॾ, पर जॾहिं मुंहिंजो पुटु 18 सालनि जो थींदो पोइ अची आउं तुंहिंजी धीउ शहज़ादी खे वठी ईंदसि ऐं मुंहिंजे घर में विहारींदसि। त हिते बादशाह चवणु लॻो त भले ठीकु आहे। त हिते माई बि राज़ी थी वई, बादशाह बि राज़ी थी वियो ऐं उन ॾींहुं बादशाह ऐं उन माई जी शादी थियणु लॻी ऐं बादशाह जी धीउ शहज़ादी ऐं उन माई जे पुट जी बि शादी थियणु लॻी। त हिते माई चवणु लॻी त हाणे पंहिंजी शादी थी वई आहे ऐं हीअ तुंहिंजी धीउ शहज़ादी मुंहिंजी अमानत आहे, भले तुंहिंजे महल में वेठी हुजे। मुंहिंजो पुटु जॾहिं 18 सालनि जो थींदो पोइ अची आउं तोखां वठी वेंदसि। त हिते बादशाह चवणु लॻो त ठीकु आहे। त हिते माई चवणु लॻी त तूं मूंसां गॾु तॾहिं सुम्हंदे जॾहिं मुंहिंजो पुटु 18 सालनि जो थींदो ऐं तुंहिंजी धीउ शहज़ादी वठी ईंदसि उनखां पोइ तूं मूंसां गॾु सुम्हंदे। त बादशाह चवणु लॻो दिलि में त भले ठीकु आहे, तूं मूंखां केॾांहुं वेंदे। त बादशाह शादी करे पंहिंजी धीउ जी बि शादी करे पंहिंजी शादी बि करे त मोटी आया पंहिंजे महल ऐं माई ऐं उनजो पुटु पंहिंजे घर हुजनि। त जॾहिं राति थी त बादशाह चवणु लॻो त अॼु राति आउं वञा थो मुंहिंजी नई माई ॾांहुं ऐं अॼोकी राति वञी उन वटि रहां थो। त हिते माई बि सोचणु लॻी त बादशाह शादी मूंसां कई आहे पर बादशाह मुड़ंदो कोन, अॼु राति लाज़मी मूं वटि ईंदो। तो माई छा कयो जो घर जे ॿाहिरि हिकिड़ी रिली विछाई ऐं सियारे जूं रातूं हुयूं, सियारे जो टाइम हो ऐं ॿाहिरि कुझु मच ॿारे पाण घर में डरी ऐं दर खे कड़ो ॾेई छॾियो। त बादशाह उतां आयो, ॾिसे त दरवाज़ो बंदि हुजे,
दरवाज़ो खड़काइण लॻो त माई न उथी। ॾिसे त ॿाहिरि रिली विछाई हुजे, मच भरे पियो। त नेठि जाम दर खड़काइण ते माई उथी ऐं माई आई दरी वटि। चवणु लॻी त छा आहे? त बादशाह चवणु लॻो त मूंखे तोसां गॾु सुम्हणो आहे, तूं मुंहिंजी ज़ाल आहीं। त माई चवणु लॻी त आऊं ईअं नथी करे सघां, जेसिदो तुंहिंजी धीउ शहज़ादी मुंहिंजे पुटु वटि नथी वठी अचां, जेसिदो मुंहिंजो पुटु 18 सालनि जो नथो थिए, एसि ताईं आउं तोसां गॾु सुम्हंदुसि कोन। त बादशाह छा कयो जो उनी महिल दरी मंझां हथ मटाए ऐं माई जे ॿांह में झली। त माई तमामु हिमत भरी ऐं मवाड़ी माई छा कयो, उन बादशाह जी ॿांह खे जीअं सट ॾिनी त बादशाह जी ॿांह भॼी पई। त बादशाह हिते रणु करणु लॻो ऐं हथ उन दरी मंझां ॿाहिरि कढियो। त बादशाह हाणे छा करे, मजबूर थी वियो त माई वञी अंदरि सुम्ही रही ऐं बादशाह जेको आहे सो ॿाहिरि रिली विछाई पई हुई, उते ई सूरनि सां सुम्ही रहियो। हाणे हिकिड़ी सियारे जी राति हिकिड़ो ॿांह में सूरु सॼी राति जीअं तीअं करे अची उते गुज़ारी। त जॾहिं सुबुह थियो त बादशाह उन माई जे घरां निकिरी पंहिंजे महल वियो हलियो ऐं चवणु लॻो त जे सॼी हक़ीक़त ॿुधाईंदसि माण्हुनि खे ख़बर पवंदी त माण्हू मूं ते खिलंदा त माई जे हथां ॿांह भञराए आयो। त हिते माण्हू पुछणु लॻा, उते जा सिपाही नौकर वज़ीर पुछा करणु लॻा बादशाह खां त छा थियो आहे? त बादशाह चवणु लॻो त राति धिक खाधो हुअमि, तंहिंजे करे ॿांह भॼी पई। नेठि बादशाह उन ॾींहं खां वठी उन माई वटि न वियो। 18 सालनि जो इंतज़ारु करणु लॻो त हुनजो पुटु कॾहिं 18 सालनि जो थींदो। नेठि ॾींहं सालूं गुज़रंदियूं रहियूं, 18 साल अची थिया, उन माई जो पुटु बि 18 सालनि जो थी वियो। त हिते बादशाह बि तमामु पीरसन थी वियो ऐं बीमार थी पियो ऐं वञी मंझे ते किरियो। हाणे बीमार उन मंझे ते बिस्तरे ते पियो हुजे। त जॾहिं 18 साल मुकमल थिया, माई पंहिंजे पुट खे वठी उन बादशाह वटि आई ऐं बादशाह खे चवणु लॻी त हाणे तुंहिंजी धीउ शहज़ादी मुंहिंजे पुट जे लाइ ॾे। त बादशाह उहा पंहिंजी धीउ शहज़ादी उन माई खे ॾिनी ऐं उहा माई उन शहज़ादी खे वठी ऐं पंहिंजे पुट खे वठी सिधो आई पंहिंजे घर। ऐं बादशाह पंहिंजी धीउ शहज़ादी खे कुझु मिल्कियत बि ॾिनी। त हिकु ॾींहुं माण्हू चवणु लॻा उन माई खे त बादशाह सां शादी त कई, पर बादशाह सां ऐं हिकु राति बि हुन सां न रहे। त हिते माई चवणु लॻी त मुंहिंजूं बि के मजबूरियूं हुयूं, पर वरी बि माण्हू चवणु लॻा त तुंहिंजो मुड़ुसु आहे, तूं हुन सां निकाह कयो आहे, वरी बि वञ हुनजी ख़िदमत कर, हू हींअर बीमार आहे। त हिते माई चवणु लॻी त हाणे तव्हीं चओ था त आउं वञा थी। त नेठि माई आई उन बादशाह वटि। बादशाह तमामु बीमारी जी हालति में हुजे, तमामु बीमार हुजे। त माई कुझु टाइम हुनजी ख़िदमत करणु लॻी, कुझु नरम नरम खाधा, कुझु शयूं अहिड़ियूं हुनखे खाराइणु लॻी। त कुझु टाइम उहा माई उन बादशाह जी ख़िदमत करणु लॻी, पर पंहिंजो अंग उन बादशाह खे न ॾेखारी ऐं न ई बादशाह उन माई जो अंग ॾिठो। ऐं नेठि कुझु ॾींहंनि खां पोइ बादशाह बि मरी वियो हलियो। जॾहिं बादशाह मरी वियो, कुझु टाइम माई उते रही ऐं पंहिंजो अदद पूरो करे ऐं उतां वरी आई वापसी पंहिंजे पुटु वटि ऐं पंहिंजे पुटु ऐं उनजी नुंहुं सां गॾु रहणु लॻी। ऐं उन माई पंहिंजे मुड़ुस जो वचन ऐं वाइदो बि पारियो, पंहिंजी इज़त खे दाग़ ऐं टिको बि हणणु न ॾिनो। पोइ पंहिंजी हसी ख़ुशी सां ज़िंदगी गुज़ारणु लॻा। उमेद आहे त हीअ कहाणी तव्हांखे पसंदि आई हूंदी। वरी मिलंदासीं ॿी कहाणी सां गॾु। मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब ऐं वीडियो खे लाइक ज़रूरु कंदा। जिथे हुजो आबाद हुजो। अल्लाह हाफ़िज़।